मौला अज पेरी जमा दिल अवल जुम्मे जो ॾियारो हर महीने जो माहू पहिरियों जुमो हिन घर में लख सलवात पढ़ी वेंदी आहे। अॼोको एडवोकेट मुजाहिद हुसैन फुल पोटरो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला एडवोकेट मुजाहिदन साईं खे साईं जे बाबा साईं बाबा पुलिस ऑफिसर रिटायर एस अली ॾिनो फुल पोटरो साईं खे बाबा गुलाम शबीर फुल पोटरो साईं हाजी सनाउल्ला फुल पोटरो साईं खे साईं जे सभिनी घर वारनि खे बचड़नि खे ज़ाहिद साईं जे पुटनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। मौला हिननि जे रोज़ी रिज़्क़ में इज़त में पोखुनि में खजनि में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतों गंज 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 अता फरमा। ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे सामान हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं दुश्मन दूर फरमा। ओ मौला एडवोकेट मुजाहिद हुसैन साईं जे दिलनि जूं हाजी सनाउल्ला फुल पोटरे साईं जे दिलनि जूं जौज़ तमन्नाऊं सभु पूरियूं फरमा। साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं खे सदाम हुसैन सियाल साईं खे साईं जे बचड़नि खे मौला नबी साईं जो वास्तो थी क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फतेह इज़त अता फरमा। बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे साईं जे बचड़नि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला तुंहिंजो वाइदो थियल आहे त सलवात में पढ़ी दुआ घुरो पढ़ी उहा क़बूल थींदी आहे। अॼु लख सलवात पढ़ी इहा दुआ थो घुराए मिठे मोहम्मद जो वास्तो थिए मोहम्मद हाशिम सियाल साईं खे मौजज़े सां सरकारी जा नौकरी भली रोज़गारी अता फरमा। जेके बि असांजा नौजवान बेरोज़गार आहिनि जमात जा फ़क़ीर उन्हनि सभिनी खे रोज़गारियूं अता फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं हैदराबाद ख़ैर सां वञे ख़ैर सां अचे ऐं साईं जो इहो कोर्ट वारो केस बि ख़तमु थी वञे इहा दुआ क़बूल फरमा। साईं जे हैदराबाद वारे जल दोस्त दुआ जे लाइ चयो उन जे बचड़नि खे सभिनी घर वारनि खे सिहत अता फरमा। गुलज़ार फुल पोटरो साईं अल्लाह यार फुल पोटरो साईं जा बेड़ा पार फरमा। जुमिले असां जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार। महबूब जी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। लतीफ़ सचियल औलिया अल्लाह सूफ़िया किराम जे ॾसियल वाट ते महबूब जी उम्मत खे हलण नसीब फरमा। सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान में इराक शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में हर मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि। इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी आहे दुआ क़बूल फरमा। रब मुंहिंजी असां सभिनी जी मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे